अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सिंधी ॿारहं किताब जो सबक़ वारो शुरू कंदासीं। शुरू कयूं था। पहिरीं असां हिन खे रवां करे पढ़ंदासीं, पोइ हिजे करे पढ़ंदासीं। सबक़ 12 बदक। हीअ बदक आहे। ढकाणो। हीअ ढकाणो आहे। साबुण। साबुण। हीअ साबुण आहे। ढगो वॻो लकुणु बसरु तराणो। वॻो ढक लकुणु नहण बसरु पोख तराणो सिख साबुण हण बुत उग। हाणे असां हिन खे हिजे करे पढ़ंदासीं। शुरू कयूं था। सीन ज़बर स बे ज़बर ब क़ाफ पेश को सबक बेल बा रे ज़बर र हैवानुन पेश हूँ बारहूं। बे ज़बर ब दाल ज़बर द काफ ज़बर क बदक। बदक टिन आवाज़न में वतल। बे ज़बर ब दाल ज़बर द काफ ज़बर क। हे ज़बर ही हमज़ो ज़बर अ ही अ। बे ज़बर ब दाल ज़बर द काफ ज़बर क बदक। अलमंद आ हे आहे। बदक हीअ बदक आहे। ढे ज़बर ढ काफ ज़बर क हणे पिछोणो ढकाणो। ईअं वरी ढकाणो टिन आवाज़न में वतल। ढे ज़बर ढ काफ ज़बर क हणे पिछोणो। हे ज़बर ही हमज़ो पेश ओ ही ओ। ढे ज़बर ढ काफ ज़बर क हणे पिछोणो ढकाणो। अलमंद आ हे आहे। ढकाणो हीअ ढकाणो आहे। ढे ज़बर ढ हणे पिछोणो। सौद अलिफ सा बे पेश बो हणे पिछोणो साबुण। हाणे ईअं ई साॻियो सौद अलिफ सा बे पेश बो हणे पिछोणो टिन आवाज़ में वतल आहे। हे ज़र ही हमज़ो पेश ओ ही ओ। सौद अलिफ सा बे पेश बो हणे पिछोणो साबुण। अलमंद आ हे आहे। साबुण हीअ साबुण आहे। ढे ज़बर ढ गे वाॻो ढगो। वा ज़बर व गे वाॻो वॻो। लाम ज़बर ल काफ पेश को हणे पिछोणो लकोणो। बे ज़बर ब स्वाद ज़बर स रे पिछोरो बसरो। ते ज़बर त रे ज़बर र हणे पिछोणो तराणो। वा ज़बर व गे वाॻो वॻो। ढे ज़बर ढ काफ ज़बर क ढक। लाम ज़बर ल काफ पेश को हणे पिछोणो लकोणो। नून हे ज़बर न हे ज़बर ह हणे पिछोणो हणो लकोणो न हणो। बे ज़बर ब स्वाद ज़बर स रे पिछोरो बसरो। पे पोख हे ज़रिख पोख। ते ज़बर त रे ज़बर र हणे पिछोणो तराणो। सीन ज़रे से खे पिछुखो सिखो। सौद अलिफ सा बे पेश बो हणे पिछोणो साबुणो। हे ज़बर ह हणे पिछोणो हणो। बे पेश बो ते पेश तो बुतो। अला पेश ओ खे पेश गो उगो। ढगो वॻो लकोणो बसरो तराणो। वॻो ढक लकोणो नहाणो बसर पोख तराणो सिखो साबुण हण बुत उग।